वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमईन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़द नरा तक़ल्लुब वजहिका फ़िस समाइ फ़लनुवल्लियन्नका क़िबलतन तर्दाहा फ़वल्लि वजहक शतरल मस्जिदिल हराम सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। दोस्तों, भाइयों, अज़ीज़ों, गुज़रियल जुमे ते मूं तव्हांखे असां अहले सुन्नत जे अक़ीदे जो चंद ॻाल्हियूं ॿुधायूं। अॼु उन साॻी ॻाल्हि खे थोरो अॻिते था खणी हलूं। पुट, असांजे अहले सुन्नत जो जेको अक़ीदो आहे उहो सॼो जो सॼो अदब जे मथां। अहले सुन्नत जो जेको अक़ीदो आहे असांजो सुन्नियुनि जो, इन जो सॼो दारो मदार अदब ते। ऐं गुज़रियल जुमे ते मूं तव्हांखे अदब जे मथां ॿुधायो। हिन जुमे ते अदब तॾहिं थींदो जॾहिं अॻी ज़ात जी इज़त जी ख़बर पवंदी। अदब माण्हू मुर्शिद जो अदब कंदो आहे, क़ुरान जो अदब कंदो आहे, बाबे जो अदब कंदो आहे, अम्मा जो अदब कंदो आहे, उस्ताद जो अदब कंदो आहे। छाजे लाइ? जो हुनजी नज़र में उस्ताद पढ़ाए थो, मूंखे लिखणु पढ़णु सेखारी, उन करे हुनजी दिलि दिमाग़ में उनखे ख़बर आहे त हे इज़त वारो अबो आहे, अम्मा आहे, उनजी इज़त करे थो, पाली ताती, वॾो कई, निपाई, सम्झे थो त हिन खां वधीक दुनिया में मूंसां मोहबत रखण वारो ॿियो केरु कोन्हे, उन करे उनजो इज़त करे थो। इज़त तॾहिं थींदी, अदब तॾहिं थींदो जॾहिं अॻे ज़ात जी ख़बर पवंदी त हिन जो हे मक़ाम आहे, हे शान आहे, हे इज़त आहे। अॻिले जो शान जॾहिं महिल ॿुधंदो तॾहिं उनजी मोहबत दिलि में जाॻंदी। सम्झो था? मोहबत थींदी आहे या न छा त सूरत ॾिसी, सूरत जो सुहिणो हुजे, शिकिल खदो ख़ाल सुहिणा हुजनि, या उनजो इल्मु ॾिसी, उनजो इज़त ॾिसी, उनजी वॾाई ॾिसी, मर्तबा ॾिसी माण्हू उन सां मोहबत कंदा। सम्झो था? हाणे अदब तॾहिं नसीब थींदो आहे जॾहिं अॻी ज़ात जी इज़त जी ख़बर पवे, उनजे शरफ़ जी ख़बर पवे, उनजे मान मर्तबे जी ख़बर पवे। मदीने वारे साईं जी इज़त, महबूब मोहम्मद अमीर जी ताज़ीम, मदीने वारे साईं जो शान सुञाणण असांजे ईमान जो पहिरियों जुज़ आहे। क़ुरान बाद में आहे, हदीसूं बाद में आहिनि, बुज़ुर्ग बाद में आहिनि, मस्जिदूं बाद में, निमाज़ूं बाद में, रोज़ा बाद में, हज बाद में, अव्वल आहे मदीने वारे साईं जी ज़ात। इहा ॻाल्हि यादि रखे छॾियो, मदीने वारे साईं खां पहिरियां का बि शइ न, हत्ता के अल्लाह जी ई सुञाणप मदीने वारे साईं जी ज़ात जे करे आहे। जे मदीने वारो साईं असांखे न मिले हा त असांजे हिन बरे सगीर में बुतनि जा पुजारी वेठा आहिनि, राम खे पिया पूॼनि, कृष्ण खे पिया पूॼनि, काली देवीअ खे पिया पूॼनि, अॼु बि उनजे साम्हूं सजदा था कनि। असांखे इन्हनि मूर्तियुनि खां कढी अल्लाह जे अॻियां कीअं झुकायो? ॻाल्हायो नथा? इन बुतनि जी पूॼा खां कढी अल्लाह सां असांखे कीअं मिलायो? मदीने वारे साईं मिलायो न। यानी अल्लाह जी ज़ात, अल्लाह जो रुतबो बेशक पंहिंजी जॻह ते आहे, पर उन ताईं पहुचाइण जे लाइ ज़रियो मदीने वारो साईं। अल्लाह ॾे जेको रस्तो थो वञे न, इहे रस्ते जो नालो, उन तरफ़ जो नालो आहे मिठो मोहम्मद।
जे मदीने वाले साईं जी इज्जत सुञाती ओ ॼणक अल्लाह जे हुज़ूर ॻाल्हाईंदा समझ में अचे रहे। असांजो अक़ीदो आहे, सुन्नियुनि जो अक़ीदो आहे, तव्हांखे यादि रखिणो आहे। ऐं मदीने वारे साईं जो अदब एहतराम ईअं करिणो आहे जीअं अल्लाह सेखारियो। सम्झो था? अचो त मां तव्हांखे क़ुरान मजीद मां मदीने वारे साईं जो शान सुभान अल्लाह। क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद सूरत बकर आयत नंबर 144 जेका मां पंहिंजे खुतबे में तिलावत कई। इन सगोरी आयत में अल्लाह ताला इरशाद तो फरमाए कद नरा तकल्लुब वजहक फिस समाए फलनवल्लियन्नक क़िबलतन तरदाहा। ए मुंहिंजा महबूब बेशक असां तुंहिंजो बार बार आसमान ते ॾिसण ॾिसी रहिया आहियूं। अल्लाह उनखे कंहिंजी ज़रूरत कोन्हे न, ॻाल्हि सम्झिजो। ए मुंहिंजा महबूब बेशक असां तुंहिंजो बार बार नज़रूं खाइण आसमान जे मथे ॾिसण असां ॾिसूं था पिया। मस्जिद हराम जे तरफ़ फेरी त इहो मस्जिद हराम तुंहिंजो क़िबलो आहे। सम्झव? सोलड़नि लफ़्ज़नि में आसान लफ़्ज़नि में तव्हांखे सम्झाइण थो चाहियां। क़िबलो हाणे जंहिं पासे असां मुंहुं करे सजदो था कयूं अल्लाह खे, अल्लाह जे हुज़ूर अल्लाह खे सजदो था कयूं, तरफ़ जेहत मुक़रर करण, जेहत कहिड़ी रखिजे असांखे त ख़बर कोन्हे त अल्लाह खे पंहिंजे रब खे सजदो कयूं त कीअं कयूं, कहिड़े तरफ़ ॾे मुंहुं करे सजदो कयूं। त अल्लाह ताला ॿुधाइण चाहियो, अल्लाह ॿुधायो त ॿुधो जे मूं रब खे सजदो करणु चाहियो था न, मुंहिंजे नबीअ ॾे वञो, मुंहिंजे आका मुंहिंजे लजपाल मिठे मुहम्मद जी ज़ात ॾे अचो त मदीने वारो साईं तव्हांखे अल्लाह सां मिलाईंदो। कीअं जो महबूब मस्जिद अक्सा ॾे मुंहुं कयूं निमाज़ पियो पढ़े वेठो, दिल बि चवे त जेकॾहिं न बैतुल्लाह ॾे मुंहुं कयां। हाणे इंसान त सभु इंसान आहिनि न, तूं बि इंसान, मां बि इंसान, हिंद सिंध वारा सभु इंसान हुअसि, अरबी अजमी अंग्रेज़ी सरबी जेके बि आहिनि सभु इंसान आहिनि। ओ मूं तव्हांखे गुज़िरियल जुमे ते ॻाल्हि ॿुधाई त मुल्लो पियो चए त मुंहिंजी इहा लठ मूंखे फ़ाइदो थी ॾे, नबी मूंखे कहिड़ो फ़ाइदो ॾिनो। मुलनि जो अक़ीदो आहे, मुल्ले जो ईमान मुल्ले सां आहे, पर असां सुन्नियुनि जो ईमान एतिक़ाद आहे त असांजो रब बि मिलियो आहे त मदीने वारे साईं जे उनजी इज़त इहा आहे, उनजो दर्जो इहो आहे, उनजो मक़ाम इहो आहे जो निमाज़ में बीठे बीठे चवंदो आहे त जेकॾहिं मां मस्जिद अक्सा खां मस्जिद हराम ॾे मुंहुं कयां त अल्लाह फरमाईंदो आहे त महबूब तुंहिंजो मां बार बार मथे ॾिसण मां ॾिसां थो पियो। माना महबूब अल्लाह जे नज़रुनि जे अॻियां आहे न, उनजी एॾी इज़त आहे तोखे अल्लाह नथो ॾिसे। क़ुरान में तुंहिंजे लाइ नथो चवे, मुंहिंजे लाइ नथो चवे त मां त अल्लाह त ॾिसे थो न, हर इंसान खे ॾिसे थो न। जा चीज़ ज़मीन ते हले पई सभिनी खे अल्लाह ॾिसण वारो, पर मदीने वारे साईं लाइ ख़ासि हुकुम ॾेई फरमायई त तव्हां सभु पंहिंजी जॻह ते मुंहिंजे अॻियां आयो, ॾिसां थो पियो, पर महबूब खे ख़ासि थो कयां त हे तव्हां वांगुरु न आहे। बेशक बशरी लिबास में आयो आहे, बेशक इंसानी लिबास में आयो आहे, पर इहो मूं अल्लाह खे एॾो त प्यारो आहे, एॾो त वणे थो जो मां अल्लाह बार बार इन जा नेण खणण ॾिसां थो पियो। हाणे मां रब चाहियां थो त जीअं मुंहिंजो महबूब करे तीअं मां बि करे छॾी। अल्लाह खे जेहतुनि जी ज़रूरत न आहे, तरफ़नि जी ज़रूरत न आहे, कहिड़े तरफ़ मुंहुं कयो, जंहिं तरफ़ मुंहुं कंदो मां अल्लाह तव्हांखे नज़र अची वेंदुसि हलियो। पर मुंहिंजे महबूब जी दिलि थी चवे, मुंहिंजे नबीअ जी दिलि थी चवे त मां अल्लाह पंहिंजे महबूब जो चवण न मोटाईंदुसि। चवण त वॾी ॻाल्हि आहे, पर उनजी दिलि में जेका ॻाल्हि आहे न उन खे बि मां अल्लाह रद्द न कंदुसि, जीअं महबूब चवंदो तीअं करे छॾींदुसि।
वो दुनिया वारनि ॾिठो त महबूब मस्जिद अक्सा खां निमाज़ जे दौरान पंहिंजो मुंहुं मुबारक मटाए ॿिए पासे करे छॾियो। ॾिसो न, निमाज़ जे दौरान असांजो सीनो काबे खां फिरी वञे त निमाज़ भॼी पवंदी आहे या ग़लति हुजे? निमाज़ जे दौरान सीनो असांजो फिकी कानून आहे त निमाज़ में बीठा हो न, तव्हांजो सीनो जे काबे खां फिरियो त तव्हांजी निमाज़ भॼी पवंदी। मदीने वारा साईं बीठा हा मस्जिद क़िबलतैन वारी जॻह ते। हाणे उन में जीअं हिन पासे ओभर आहे, हिन पासे ओलह आहे। हाणे साईं करीम मुंहुं कयूं बीठा ईअं ओभर वारे पासे, सम्झो था जी? ऐं काबो हिन ओलह वारे पासे। साईं करीम मुसल्लो हुन पासे विछायल आहे, क़यादत हुन पासे, इमाम अॻियां बीहंदो आहे न। साईं करीम हुतां खां सीनो फेरियो ऐं महबूब सिफ़ूं चीरे वरी पोएं पासे अचे बीठा। जीअं महबूबनि सिफ़ूं चीरे ॿिए पासे मुंहुं कयो त असहाबनि बि पंहिंजा सीना फेरे, जीअं महबूब जॾहिं मुंहुं कयो तॾहिं महबूब जे सां गॾु असहाबनि बि। सुभान अल्लाह। न मदीने वारे साईं जी निमाज़ भॻी, न असहाबनि जी निमाज़ भॻी। सीना फिरी आहे। हाणे इहा तुंहिंजी निमाज़ आहे, जो सीनो फेरे त निमाज़ भॼी पवे। ये मदीने वारे साईं जी हुनजे गुलामनि जी निमाज़। जेके नबीअ खे पाण जहिड़ो था चवनि, उन्हनि खे चओ त तूं निमाज़ में सीनो फेर त ख़बर पवे। समझो था या नथा समझो? सुभान अल्लाह। अल्लज़ी आतैनाहुमुल किताब यअरिफूनहु कमा यअरिफून अबनाअहुम। मदीने वारे साईं लाला तो फरमाए त जेके अॻियां नबी आहिनि न, उन्हनि जी उम्मतुनि खे मूं अॻ में ई पढ़ाए छॾियो, उन्हनि खे अॻ में ई मूं ॿुधाए छॾियो। ऐं उहे मुंहिंजे महबूब खे ईअं पिया सुञाणनि जीअं माउ पंहिंजे बच्चे खे सुञाणंदी आहे। ॿियुनि उम्मतुनि वारा मुंहिंजे नबीअ खे माउ पुट खे सुञाणंदी, औलाद खे सुञाणंदी न, ईअं मुंहिंजे महबूब खे सुञाणंदा हुया। ॻाल्हि सम्झिजो, जंहिंजी इज़त अल्लाह वटि एॾी आहे जो हर नबीअ वटि उन महबूब जो तज़किरो थो थिए। नबीअनि जो कम माण्हुनि खे अल्लाह सां मिलाइण। समझंदा इहे ॻाल्हियूं मां तव्हांखे ॿिए अंदाज़ सां सम्झाए सघां थो, पर मां चाहियां थो त तव्हांखे सम्झ में अचनि अहिड़े अंदाज़ सां बयान कयां। पुट ॾिसो न, नबीअनि जो कमु आहे माण्हुनि खे अल्लाह सां मिलाइण, अल्लाह सां माण्हुनि खे अल्लाह सां मिलाइण। ऐं नबीअ आया ई इन करे हा त माण्हुनि खे अल्लाह तरफ़ राग़िब कनि। पर उन्हनि नबीअनि, हर नबीअ महबूब खां अॻ में जेके बि नबीअ थिया, हर नबीअ पंहिंजी उम्मतुनि वटि अल्लाह जे दीन जी तबलीग त कई, अल्लाह सां माण्हुनि खे त मिलाइण जूं ॻाल्हियूं कयूं, पर उन सां गॾो गॾु मदीने वारे साईं जी बि तारीफ़ कई, जंहिंजी शायदि इहा क़ुरान जी आयत आहे, आयत नंबर सूरत बकर आयत नंबर 146। अल्लाह तो फरमाए अल्लज़ीन आतैनाहुमुल किताब। मदीने वारे साईं लजपाल नबी जे दौर में जेके यहूदी रहनि पिया, ईसाई रहनि पिया, जेके साहिब किताब हुया, अल्लाह तो फरमाए जिन वटि किताब आहे, ये जेके यहूदी ईसाई आहिनि, मुंहिंजे महबूब खे पंहिंजे किताबनि में मूं जेके अल्लाह जा तरफ़ां नाज़िल कयल किताब आहिनि, अल्लाह तो फरमाए मूं उन्हनि में पंहिंजे नबीअ जूं वसफ़ूं बयान कयूं, ॻाल्हियूं बयान कयूं। इहे मुंहिंजे महबूब खे ईअं था यअरिफूनहु कमा यअरिफून अबनाअहुम। मुंहिंजे महबूब खे इहे सभु ईअं था सुञाणनि जीअं माउ पंहिंजे बच्चे खे सुञाणंदी आहे। सुभान अल्लाह। जीअं औलाद पीउ पंहिंजे पुट खे सुञाणंदो आहे। हाणे ॻाल्हि सम्झो, पीउ खे ख़बर आहे त मुंहिंजे पुट में हीअ बि निशानी आहे, नक हीअं अथसि, कन हीअं अथसि, गिल हीअं अथसि, कद हीअं अथसि, आवाज़ हीअं अथसि, हलंदो हीअं वा, घुमंदो हीअं वा, फिलाणे सां यारी अथसि, फिलाणे सां दोस्ती अथसि। पीउ खे ख़बर हूंदी आहे या न आहे?
ॿियनि उम्मतुनि वारा ईअं था सुञाणनि जीअं पीउ पंहिंजे पुट खे सुञाणंदो आहे ॿियुनि उम्मतुनि वारा महबूब खे ईअं था सुञाणनि उन्हनि खे ख़बर आहे त महबूब जा यार कहिड़ा आहिनि महबूब जा दोस्त कहिड़ा आहिनि महबूब जो शहर कहिड़ो आहे महबूब जो अब्बे जो नालो छा आहे अम्मा जो नालो छा आहे सुभान अल्लाह हज़रत सैयदना सलमान फारसी रज़ी अल्लाह ताला अन्हु फारस मां उनखे ख़बर पई महबूबन करीमन जी त हिकिड़े ईसाई वॾो राहिबो उन वटि वियो उन चयसि त वञ हिजाज़ मुक़द्दस वञ उते खजुनि जा बाग हूंदई उन्हनि खजुनि वटि उन शहर में नबी आख़िर ज़मा ईंदई जंहिंजी पुठीअ ते मोहर नबूवत लॻल हूंदी जंहिं ते लिखियल हूंदो अल्लाह रसूल मुहम्मद अल्लाहु अकबर कबीरा मना उन्हनि खे महबूब जे अचण खां अॻु में उन्हनि खे एतिरी ख़बर हुई त हिन शहर में महबूब ईंदो सुभान अल्लाह मदीने वारे साईं जो शहर पाक शहर हज़रत सैयदना सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे तख़्त ते तख़्त हूंदो हुयुसि जंहिं ते 70,000 कुर्सियूं रखबियूं सुलेमान अलैहिस्सलाम जो तख़्त एॾो वॾो हूंदो जंहिंजे मथां 70,000 कुर्सियूं रखबियूं 70,000 कुर्सियूं का जॻह वलारींदियूं ज़ाहिरी ॻाल्हि आहे कुर्सी लॻे वरी विच में रस्तो थिए आहे या ग़लति बिल्कुलु 70,000 माण्हू हुन ते वेहनि हुनजो को वज़न हूंदो एॾो वॾो तख़्त हूंदो हुयुसि पोइ जेॾी महिल साईं जन वेहंदा हुआ त उनखे हवाऊं हीअं उॾाम खणंदियूं मथां हवाउनि में फिज़ाउनि में उॾामंदो हुयो सुभान अल्लाह हज़रत सैयदना सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे तख़्त ते हीअं मदीने जी पाक ज़मीन जे मथां लंघाऊ थियो तख़्त उॾामंदो पियो वञे जेॾीमहिल मदीने जी फिज़ाउनि खां लंघियो त अल्लाह जे तरफ़ां हुकुम मिलियुसि त ए सुलेमान हे जेका हेठि ज़मीन ॾिसी थो न इहा का आम ज़मीन न थई इहा उहा ज़मीन थई जिते मुंहिंजो आख़िरी नबी मिठो मुहम्मद करीम ईंदो हज़रत सुलेमान तख़्त तां हेठि लथो जुती मुबारक पंहिंजी लाहे पहिरें उघाड़े मदीने जे शहर खे किरास कई सुभान अल्लाह नबी सुहिणो हबीब त वॾी आला ज़ात हुआ पर उनजे शहर खां जॾहिं नबी लंघंदा त जुती लाहे पोइ लंघंदा सुभान जेॾी महिल वॾो बादशाह हुयो उन मके पाक आयो उते यहूदियुनि जा 70,000 चोटी जा आलिम गॾु हुयुसि पोइ जेॾी महिल वापसि पंहिंजे ॻोठ यमन वारे पासे पियो वञे पंहिंजे मुल्क पियो वञे त हिजाज़ मुक़द्दस खां लंघियो मदीना मुनव्वरा खां लंघियो त आलिमनि उनखे चयो त साईं हीअ जेका ज़मीन जिथां असां लंघूं था पिया हीअ उहा ज़मीन आहे जिते आख़िरी नबी मिठो मुहम्मद करे उन्हनि चयसि त तव्हांखे कीअं ख़बर पई चई जेके असांजे नबीअ ते किताब नाज़िल थिया आहिनि सहीफ़ा नाज़िल थिया आहिनि उन्हनि में हिन शहर जी वसफ़ूं वाखाणूं अध में अल्लाह ताला करे छॾियूं यारिफून अबनाहुम ईअं पिया सुञाणनि जीअं पीउ पंहिंजे पुट खे सुञाणंदो आहे या माउ पंहिंजे बचे खे सुञाणंदी आहे हाय हाय महबूब त वॾी ज़ात आहे पर उनजे शहर जो बि ज़िक्र अॻियनि नबीअनि जे मथां नाज़िल थियल किताबनि में अल्लाह नाज़िल कयो वाह मदीनो पाक जुए पिरीअ जी जन्नत भाया अल्लाह वाह मदीनो पाक जुए पिरीअ जी जन्नत भाया सुरमो पाया सिकमा अल्लाह वो खाक पिरियन जी पाक जुए पिरीअ जी जन्नत भाया वाह मदीनो पाक अल्लाह जुए
जन्नत भाया रीसू रोज़े पाक संवाला ला ला ओ रीसू रोज़े पाक सा अर्श करे अफलाक जोए पिरिया जी जन्नत भाया आयदा फरमान मा बैना बैती व मिंबरी रौदतुम मिन रियादिल जन्नह मदीने में हिकड़ी एड़ी जगह आ जेका दुनिया में ही जन्नत अथव और केड़ी जिथे मदीने वाले साईं जी मज़ार वा जिथे महबूब जो मिंबर सुभान अल्लाह जे ज़मीन के महबूब जे करे दुनिया में ही अल्लाह जन्नत बनाए छडियो वो भी तो को शहर है ना महबूब जी ज़ात आला पर उन्हें जे निस्बत वारी हर शय के अल्लाह ताला अगन नबियन जी उम्मतुन ताईं पहुंचाए छडियो तो मुझो महबूब तो हेडो सुनो आ पर उन्हें जे शहर जो शान है आ जो उन्हें जे शहर जी पहरेदारी कराइण जे ला अर्शन दा मलाइका लहंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह अॻियां अल्लाह तो फरमाए महबूब जी इज्जत जी ॻाल्हि पई थी हले तव्हांखे मूं ॿुधायो त अदब तॾहिं थींदो जॾहिं अॻी ज़ात जी इज्जत वक़ार जी ख़बर पवे अॻियां रब तो फरमाए लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूला मोमिनो तव्हां ते मूं थोरो कयो आहे जो मूं पंहिंजो रसूल मोकिलियो तव्हां ते इहसान आहे मौला जो सुभान अल्लाह इज़ बअस फीहिम रसूला मोमिनन ते इहसान आहे जो इन्हनि में मूं पंहिंजो रसूल मोकिलियो आहे छाजे लाइ फीहिम रसूला मिन अनफुसिहिम उहो नबी इन जी जानियुनि मंझां हुआ पर यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा इहो नबी जेॾी महिल ॻाल्हाईंदो आहे न महबूब जेॾी महिल मुंहिंजो महबूब ॻाल्हाईंदो आहे मुंहिंजूं आयतूं पढ़ंदो आहे जेॾी महिल तिलावत कंदो आहे जेॾी महिल पंहिंजी उम्मत वारनि खे सेखारींदो आहे यतलू अलैहिम आयातिही वयो सकीन बस ॻाल्हाइण सां अॼर जो सीना धोई साफ़ करे छॾींदो सुभान अल्लाह वयो सकीहिम उन जा सीना धोंदो आहे सुभान अल्लाह उन जो आवाज़ एॾो त भलो आहे उन जो कलाम एॾो त मिठो आहे उन जो ॻाल्हाइण एॾो त भलो आहे उन जा गुफ़्ता एॾा त मिठा आहिनि जो ॿुधण वारे जी दिलि धोप जी पाक थी पवंदी आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह असां बि था चवां न जॾहिं मदीने वारो साईं ॻाल्हाईंदो हुयो न मुंहिंजो महबूब कलाम कंदो हो त मुंहिंजे महबूब जा लफ़्ज़ ईअं हूंदा जीअं हीरनि जो हार हुजे उन जो धागो टुटी पवे पोइ कीअं मोती हिकिड़ो 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 थी करे किरंदो आहे मुंहिंजे महबूब जा गुफ़्ता एॾा त भला हूंदा जीअं मोती किरंदा आहिनि मुंहिंजे महबूब जा लफ़्ज़ लफ़्ज़ ईअं मोतियुनि वांगुरु कमाल वारा अखर अखर आहे मोती माणिक अखर अखर आहे मोती माणिक इहे त कंहिंजो किताब नाहे ओ जान जाना ओ शाह शाह जगन में तुंहिंजो जवाब नाहे जॾहिं थो ॿोली जपन खे चोली खंडूं ऐं माखियूं मखण थो ॻोली अखर अखर आहे मोती माणिक इहे त कंहिंजो किताब नाहे असां बि था चवां हीअं मदीने वारा साईं जेॾी महिल असां ईंदा हुआसीं वॾा दुख में दिलियूं गम में भरे खणी ईंदा हुआसीं जे महबूब जी तकरीर ॿुधंदा हुआसीं त सीना धोप जी पवंदा ईअं हज़ार
गम हूंदा पर महबूब वटि पहुचंदासीं महबूब जी मिठी गुफ़्तार ॿुधंदासीं असांजा ॾुख लही वेंदा दर्द लही वेंदा पंहिंजो पाण खे हल्को महसूस कंदा हुआसीं सुभान अल्लाह सुभान अल्लाह मदीने वारे साईं जी गुफ़्तार अल्लाह तो फरमाए त महबूब जी गुफ़्तार जो कलाम कमाल है वयो ज़क्कीहिम ऐं उन जे ॻाल्हाइण सां माण्हुनि जो सीना साफ़ थी था वञनि सीना थोपजी था वञनि वयो अल्लिमहुल किताब वल हिकम ऐं पंहिंजे चाहण वारनि खे मुंहिंजो महबूब इल्म हिकमत किताब जो इल्म बि सेखारे थो ऐं उन्हनि खे दानाई जा गुर बि सेखारे थो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह पर इहो महबूब इन जो आवाज़ इन जी गुफ़्तार अहिड़ी त सुहिणी आहे जो जॾहिं इहो महबूब ॻाल्हाईंदो आहे न रब बि ॿुधंदो अथसि जेॾीमहिल मदीने वारा साईं अर्शन ते विया न सुम्म दना फतदल्ला फकान काब कौसैनी औ अदना अर्श मुअल्ला ते विया रब हुयो हिकिड़ो मुस्तफ़ा हुयो उन महिल मदीने वारो साईं पियो ॻाल्हाए अलाह ॿुधेसि अलाह ॻाल्हाए पियो त मदीने वारो पियो ॿुधे केॾो न भली पाक ज़ुबान वा महबूब जी जो इन जे निकतल गुफ़्तो बि रब थो ॿुधे कंहिंखे ॿुधण वारो तूं ऐं मां कंहिंखे ॿुधण वारा मोरे वारा कंहिंखे ॿुधण वारा केरु कंहिंखे ॿुधण वारा केरु पर मदीने वारो साईं ॻाल्हाए त अलाह बि ॿुधे सुभान अल्लाह हाणे अॻियां अल्लाह तो फरमाए वइदा कील लहुम तआलौ इला मा अनज़लल्लाहु व इला रसूल ॿुधो जेको मुंहिंजे नबीअ जे मथां किताब नाज़िल थियो आहे न जॾहिं तव्हां मुनाफ़िकनि खे ॾिसंदो ध्यान सां ॿुधो जॾहिं तव्हां मुनाफ़िकनि खे ॾिसंदो न त उन्हनि खे चवंदासीं त अचो अचो क़ुरान शरीफ़ ॿुधो अचो मदीने वारे साईं जी गुफ़्तार ॿुधो अचो मदीने वारे साईं जे महफ़िल में वेहो महबूबन करीमन जूं ॻाल्हियूं ॿुधो पोइ अलाह तो फरमाए त जॾहिं को आशिक़ महबूब जी ॻाल्हि कंदो आहे ऐं सॾु कयो वेंदो आहे त अचो नबी साईं जे दर ते वइदा कील लहुम जॾहिं चयो वेंदो आहे उन्हनि खे त आलो अचो इला मा अनज़लल्लाहु उन शइ जे तरफ़ जेका अल्लाह आसमाननि तां नाज़िल कई आहे व इलर रसूल ऐं उन जे रसूल ॾे हिकिड़ो क़ुरान ॿुधण जे लाइ अचो ऐं उन जे रसूल मिठे मुहम्मद मीर खे ॾिसण जे लाइ उनखे ॿुधण जे लाइ अचो त पोइ उन महिल रअईतल मुनाफ़िकीन उन महिल तव्हां ॾिसंदो मुनाफ़िकनि खे यसुद्दून अनक सुदूदा मुनाफ़िक मदीने वारे साईं खां मुंहुं मोड़े भॼी हलिया मुनाफ़िक महबूब जी ॻाल्हि ॿुधण खां कीबाए वेंदा हलिया उन जी इज़त खां चवंदा हे त असां वांगुरु आहे हे त ईअं आहे हे त ईअं आहे जीअं मूं तव्हांखे गुज़िरियल जुमे ते ॿुधायो त आयो वॾो मुनाफ़िकनि जो सरदार हो साईं करीमन फरमाए वञो पोइ हिनखे क़त्ल करे अचे मस्जिद में निमाज़ पियो पढ़े रअईतल मुनाफ़िकीन यसुद्दून अनक सुदूदा मुनाफ़िकनि खे ॾिसंदो त मुंहुं मोड़े भॻा हलिया वेंदा नबीअ ॾे न ईंदा मुंहिंजे नबीअ जी ॻाल्हि ॿुधण न ईंदा मुंहिंजे महबूब जी मिठी गुफ़्तार ॿुधण न ईंदा छाजे लाइ जो उहे मुंहिंजे महबूब खे पाण वांगुरु इंसान था सम्झनि पाण वांगुरु था सम्झनि जॾहिं उन्हनि खे ख़बर पवे त मुंहिंजे नबीअ जो शान छा आहे त उन्हनि जा इहे वहम विस्वसा लही वञनि हा पर हाय अल्लाह जो उहे महबूब जो शान सुञाणे न सघे इन ॻाल्हि खे साम्हूं रखो थोरो मुंहिंजी ॻाल्हि सम्झो जेको महबूब जो इज़त सुञाणंदो न उहो हुनजो अदब बि कंदो भली दाढ़ी रखियल हुजेसि भली पटका पातल हुजनिसि भली मिंबर ते वेठल हुजे भली मस्जिद में वेठल हुजे भली मदरसनि खे हलाइण वारो हुजे जे उन जी दिलि में मदीने वारे साईं जो अदब आहे न
तव्हां ॾिसंदो त उहो हर ॻाल्हि में महबूब जो अदब लिहाज़ कंदो। बाक़ी जे अदब न अथसि, महबूब जी इज़त जी ख़बर न अथसि, भली चोटीअ जो आलिम हुजे न, महबूबनि खां मुंहुं मोड़ियल हूंदुसि। या सुदून अनक सुदूदा, महबूब खां परे भॻल हूंदो, महबूब जी ॻाल्हि ॿुधण सां हुनजो मुंहुं भेलो थी पवंदो। मुनाफ़िक जी निशानी इहा हुआ जो जॾहिं हुनजे साम्हूं नबीअ जी ॻाल्हि कंदो न त हुनजो मुंहुं बुछड़ो थी पवंदो। मोमिन जी निशानी इहा आहे जो उनखे ॾिसंदो, मोमिन खे ॾिसंदो, उनजे साम्हूं नबीअ जी ॻाल्हि कंदो त ख़ुशि थी उनजो चेहरो गुलाब जे गुल वांगुरु टिड़ी पवंदो। मुनाफ़िक जे साम्हूं नबीअ जी ॻाल्हि कंदो त उनजो बूथ बुछड़ो थी वेंदो। या सुदून अनक सुदूदा, मुंहुं मोड़े बुछड़ो बूथ करे हलिया वेंदा। इहा मोमिन ई मुनाफ़िक जी निशानी। मोमिन जी निशानी, मोमिन हूंदो न चवंदो यार मदीने वारे साईं जी ॻाल्हि ॻाल्हि कंदे भली बनीअ ते हर पियो थो हणाए, बनीअ जो कमु पियो थो करे, माल पियो थो चारे, जे महबूब जो आशिक़ आहे उते वञी का ॻाल्हि कंदेसि न नबीअ जी, चवंदो यार अञा त ॿुधाए, हुनजी ॻाल्हि वणंदी, चवंदो अञा नबीअ जी ॻाल्हि कर, अञा ॻाल्हि कर, अञा ॻाल्हि कर। पर मुनाफ़िक हूंदो न, भली चोटीअ जो आलिम हुजे, जेॾी महिल नबीअ जी ॻाल्हि कंदे बसि उहो ॾिसंदोसि न ईअं घुर लॻी पई हूंदसि, गला करे रुगो बसि करे जान छॾियो। जॾहिं अहिड़नि खे ॾिसो त इहे मुनाफ़िकनि खां परे भॼो, छो जो इहे नबीअ जा आशिक़ आहिनि। इन्हनि जी कचहरीअ में वेहण सां तव्हां पंहिंजे नबीअ जे मथां आङुर खणंदव। जॾहिं यादि रखो, ईमान तव्हांजो तेसी ताईं सलामत आहे जेसी ताईं नबीअ जी इज़त ऐं तज़ीम अदब तव्हांजे अंदर में। हाणे अॼुकल्ह माण्हू वेठा आहिनि भला ओॾई नथा वञनि, हाणे वरी मोबाइलुनि ते तकरीरूं ई ॿुधंदा मुनाफ़िकनि जूं, जेके महबूब जा बेअदब आहिनि। त मां ॾिसां थो नौजवान वेठा आहिनि, आबाद तव्हांखे ॿुधणो आहे त कीअं आशिक़ जी तकरीर वेही ॿुधो न, नबीअ जी नात ॿुधो, नबीअ जी इज़त वारी अलाह जे वलीअनि सां मोहबत रखण वारनि जी ॻाल्हि ॿुधो। मुनाफ़िक जी निशानी इहा आहे जो नबी सुहिणे जी इज़त न सुञाणंदो, न इज़त सुञाणंदो, न हुनजो अदब कंदो। हाणे इहा साॻी ॻाल्हि नबीअ सुहिणे जी पूरी उम्मत में जेके बि शान वारा आहिनि न उन्हनि ते रखंदो न, इहा ॻाल्हि तव्हांखे मुनाफ़िक ऐं मोमिन जी ज़ाहिर थी पवंदी। हाणे ॻाल्हि सम्झो, सिर्फ़ु नबीअ जी इज़त त करणी आहे, पर नबीअ सां गॾु नबीअ जे असहाबनि जी बि त इज़त करणी आहे, नबीअ जे बचनि जी बि त इज़त करणी आहे, नबीअ जे उम्मत जे सरवाणनि जी बि त इज़त करणी आहे न। उहे बि त नबीअ ताईं पहुचाइनि था न, उम्मत जा वली आहिनि, गौस आहिनि, कुतुब आहिनि, अलाह जा वली आहिनि। जेको कलंदर जी इज़त न करे, जेको भिटाईअ जी इज़त न करे, को रोज़ेदारी रहबर जी इज़त न करे, सुहिणे मातली वारे जी इज़त न करे, समझो त जेके अलाह जे वली, जेके महबूब ॾे वठी वञण वारा आहिनि, उन्हनि जी इज़त नथो करे, समझो त हिन जी दिलि में कुझु न कुझु खोट अथसि। अहिड़नि खोटनि खां जे परे भॼंदे त ईमान सलामत रहे। आमीन। साईं फरमाईंदा आहिनि कि भला महबूब इलाही रहमतुल्लाह अलैह जो फरमाईंदा या हज़रत पीर मिठा रहमतुल्लाह अलैह जी ॻाल्हि फरमाईंदा आहिनि। साईं फरमाईंदा त हा पीर मिठा साईं जी ॻाल्हि कंदा आहिनि, साईं क़िबला मुर्शिद करीम, त साईं फरमाईंदा आहिनि, पीर मिठा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा अबा मुनाफिकें ए बद मज़हबे दे कचहरी च त न बहो, बल्कि उन्हां दे मुंह को चिता बि न देखो। जेके बेअदब आहिनि उन्हनि जे मुंह खे चिताए बि न ॾिसंदा वञो, उनजी तकरीर त न ॿुधो, उनजी कचहरी में त न वियो, बल्कि उनजे मुंह खे चिताए बि न ॾिसो। छितो थींदो आहे न, छिते जी गिग जंहिंखे लॻे उहो बि छितो,
छिते जी गिग जेके लॻे उहो बि ऐं शैतान जो ज़हर जेको आहे न पुट तकिड़ो हूंदो आहे। ध्यान सां आख़िरी ॻाल्हियूं थो कयां। शैतान जो ज़हर तकिड़ो आहे। उहो ॻाल्हि अहिड़ी ठाहे ॿुधाईंदो, हिकिड़नि माण्हुनि खे इल्मु आहे कोन। असां न हदीस पढ़ूं न क़ुर पढ़ूं, जेको आलिमनि बुज़ुर्गनि खां कुझु ॻाल्हियूं ॿुधूं अथऊं, इहे दिलि दिमाग़ में जेके आहिनि पाण मुतालो त कयूं कोन था, किताब त पढ़ूं कोन था, पोइ अहिड़नि बद मज़हबनि जी का तकरीर ॿुधंदो न त फौरन दिलि ते चुभी पवंदी। सो उन करे अहिड़नि जी तकरीर त ॿुधो न, साईं पीर मिठा जी ॻाल्हि आहे, उनजे मुंहनि खे बि चिताए न ॾिसो। पुट ईमान हूंदो त पछाड़ी भली थींदी। ईमान हूंदो क़बर में त मदीने वारो साईं ईंदो न, मदीने वारे साईं जी इज़त कंदे न क़बर में बि उन नबीअ जी सदके बख़्शबाज़ी न। अमल त असांजा जेके असांखे ख़बर आहे, जेके असां अमल कयूं था, कम अज़ कम एतिरो त करे वञूं जो पंहिंजे नबीअ वटि त कंध खणण जहिड़ा थियूं। सम्झो था या नथा सम्झो? अल्लाहु अकबर कबीरा। अल्लाह चाहियो त अॻिते वरी बयानु कंदासीं। अल्लाह मुंहिंजो चवणु अव्हां जो ॿुधणु पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।